हजरत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा ते बदकारी जो मुनाफिकन इल्जाम है थियो ईअं जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वा बनी मुस्तलिक़ खां वापस थिया, रस्ते ते पड़लाव कयूं, अमा आयशा जंग जे ख़्याल सां वई, उते हार जो किरी पियो तो ॻोल्हण में देर थी, तेसि ताईं जंहिंजी ज़िम्मेदारी हुई उहो पाखड़ो कजावो खणी रखण उठ ते अमा आयशा वारो उन्हनि रखियो, पाण कमज़ोरी ख़बर ई न पई त वेठल आहे सैयदा साइण या न, हलिया विया। पोइ वापसी ते पुठियां जो धार ॻोल्हे वरी अची जो पहुती त हुया ई कोन, पोइ ते वेही रही, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िले में पुठियां माण्हू छॾींदा जेके काफ़िले जो किरियल सामान वग़ैरह संभाले अचनि। हज़रत सफ़वान इब्न मुअत्तल सुबुह जो पहुतो ॾिठई त मां आयशा आराम ई आहे, हुन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चयो। अमा आयशा सुजाग थी पई, उठ हेठि विहारियऊं, पाण वेठी ऐं हलण शुरू कयो। मंझंदि तो अची, मंझंदि जो काफ़िले सां मिलराई। हाणे हिते अब्दुल्लाह बिन उबई मुनाफिक हुन चयो हुजूर जी घरवारी हिन सां गॾु छो, ज़रूर को दाल में काला काला आहे। पोइ कुझु वीचारा जिन साहबा खे हक़ीक़त जी ख़बर न हुई वाक़े जी, ज़हन जा सादा उहे बि ॿ टे हिन सां गॾिजी पिया ॻाल्हि ईअं फैलाइण शुरू कयूं, माअज़ल्लाह मां आयशा ते तोहमतूं इल्ज़ाम वधण लॻा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थिया, हाणे छा कजे। हज़रत आयशा खे ख़बर ई कान्हे वाक़े त को हेॾो वॾो मसइलो थी वियो। उन्हनि में हज़रत अबू बकर साईं जो मासात मिस्त उहो बि शामिल थी पियो, हालांकि उन जे सॼे घर जो ख़र्च सैयदना अबू बकर साईं संभाली, इहो बि न सोचई त मुंहिंजो मासात मुंहिंजो सॼे घर जो ख़र्च संभाले पियो, मां हिन खां पुछां त सही, तहक़ीक़ त कयां, ईअं माण्हुनि सां गॾु आऊं बि लॻी पियुसि, मुंहिंजे त मासात जी धीउ आहे, ऐं सोचां मिटी माइटी की क़द्र मंज़िलत हूंदियूं आहिनि। पोइ हिकिड़े दफ़े मिस्तह जी वालदा उम्मे मिस्तह खे जो थाबड़जी पई त पिटियईंसि, हलाक खे मिस्तह। हज़रत आयशा चयोसि भेण अजीब माई तो, बचे खे बि को पिटबो आहे छा? चई हिन जा कम ई तुंहिंजे इल्ज़ाम हणंदड़ में शामिल आहे। छाजो इल्ज़ाम? अमा आयशा खे त ख़बर ई कान्हे, ॿुधाई। पोइ हुनखे परेशानी थी, पोइ हुजूर बुखार त हुयुसि, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इजाज़त वठी पंहिंजे वालदेन जे घर भाउ सां ॾाढो चिंबड़ी भाकुर पाए रोइण लॻी त ॻाल्हि कुझु बि कोन्हे, हेॾो वॾो इल्ज़ाम परेशानी जो मसइलो थियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खां मशवरो वरितो, छा कयूं? सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु अन्हु पर अर्ज़ कयो, साईं हज़रत आयशा जी ख़ादिम मुलाज़िम खां घुराए पुछिजे, हुन जो एॾी सादड़ी सबाजड़ी आहे जो अटो ॻोहे विसरी वेंदो त निंड पइजी वेंदी आहे, उहो बि ॿिलियूं खाई वेंदियूं, कुआ ऐं ॿिलियूं खाई वेंदियूं, हिन में बदकारी मुक़रर कान्हे। सैयदना उमर फारूक खां पुछऊं, उन चयो साईं तव्हांजी जुती मुबारक ते गंदगी लॻे थी, अल्लाह फ़रिश्तो मोकिले थो, सुणा जुती में इहा गंदगी आहे। मदीने वारे मीर जी जुतीअ जी पलीती अल्लाह खे पसंदि कान्हे, बिस्तरे ते पलीत औरत अल्लाह खे कीअं पसंदि थी? तव्हां ते सैयदा आयशा जे निकाह जो इंतखाब कंहिं कयो? हज़रत उमर साईं सुवाल पुछो, मदीने वारे मीर फरमाया अल्लाह कयो। जी पोइ अल्लाह जो इंतखाब ग़लति थी सघे थो छा? जेकॾहिं तव्हांजे लाइ रिश्ता पीउ माउ ॻोल्हीनि, वॾड़ा ॻोल्हीनि त उहो ग़लति न थींदो, अल्लाह इंतखाब करे त उहो ग़लति थी नथो सघे। पाण हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घर आया, अमा आयशा खे चयूं जे ग़लती थी वई हुजे त अल्लाह माफ़ कंदो, इंसान आहे, ख़ता थी सघे थी। हाणे अमा आयशा चए थी मूंखां हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो नालो ज़बान ते न पियो चढ़े, मूं चयोमांसि मुंहिंजो हाल यूसुफ अलैहिस्सलाम जे पीउ वारो आहे, इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह, मां पंहिंजे ॾुखनि ऐं दर्दनि जी दाह अल्लाह खे थी ॾियां, ॿियो कंहिंखे ॾियां। पोइ सैयदना हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते उते जिब्राइल वही नाज़िल कई ऐं हज़रत आयशा जी बरात जो पाक दामनी जो अल्लाह ने ऐलान कयो। इहा खुशनसीबी जो सैयदा आयशा जी पाक दामनी मुनाफिकन इल्ज़ाम हुयो, अल्लाह फरमायो इन्नल लज़ीना यरमुनल मुहसनात, जेके नेकोकार औरतुनि ते तोहमत हणनि, पाक दामन औरतुनि ते तोहमत हणनि था, जेके मोमनियाणियूं आहिनि, गुनाहनि खां गाफ़िल आहिनि, उहे शख्स इल्ज़ाम हणंदड़ तोहमत हणंदड़ लोइनु फिद दुनिया वल आखिरत, दुनिया ऐं आखिरत में रब जे तरफ़ां उन्हनि ते लानत आहे, वलहुम अज़ाबुन अज़ीम, अज़ाब वॾो अथनि। हरू भरू कंहिं ते इल्ज़ाम हण बिना ॾिसण जे ॾोह, कंहिंखे ॾिठई चइबा बदकारी थी वई, इहो ॾोह आहे। तजस्सुस करणु, शक करणु, पोयां वहम थी करे लॻण, इहो इस्लाम में मनो आहे। वला तजस्ससु, अल्लाह झले थो तजस्सुस न कयो, हरू भरू शक न कयो, हरू भरू कंहिं ते इल्ज़ाम न हणो,